जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। जीअं त महाशिवरात्रि अचण वारी है ऐं पाण सिंधी शिवरात्रि ॾींहुं भगवान भोलेनाथ खे थाधल ज़रूरु चाढ़ींदा आहियूं। त अॼु मां तव्हांखे थाधल ठाहिण सेखारींदसि। थाधल खे गर्मी जो अमृत चवंदा आहिनि, छो त हिन त ही गर्मी दूर कंदी आहे, पाण हिन सां दिमाग़ खे ताक़त भी मिलंदी है। गर्मी में घणेई ॿिया कोल्ड ड्रिंक हुजनि, शरबत हुजनि, पर थाधल जहिड़ो हेल्दी ड्रिंक ॿियो कोई कोन्हे। त अचो ॾिसूं था थाधल ठाहिण लाइ पाण खे छा खपे। हिते मां ही 2 स्पून खसखस खई आहे ऐं 2 स्पून जीरो खयो आहे। 1 स्पून मां हिते वॾो सौंफ खयो आहे, 10-12 बादाम ऐं 1 स्पून वॾो मां खया आहिनि हिते छाई जा बिज। तव्हां गिदरे जा बिज भी खणी सघो था। ऐं धाणा खया आहिनि 1 वॾो स्पून। धाणा खणो या धाणनि जो मगज, साॻी ॻाल्हि आहे। ऐं हिते 8-10 नंढा फोटा ऐं 8-10 फोटा ऐं 20-25 कारी मिर्च। ऐं मां हिते ही 1/4 किलो खंड भी पीसे रखी है। ऐं अगर तव्हांखे खंड न खपे त मिश्री हेल्दी ऑप्शन है, मिश्री यूज़ करे सघो था तव्हां। अगर डेली ठाहिणी है त मिश्री ही यूज़ कजो। ऐं हिते मां ही खयो आहे भांग जो पैकेट, छो जे लाइ मां शिवरात्रि लाइ ठाहियां थी त मां भांग जो पैकेट विझंदमि। इहो मां होली ऐं शिवरात्रि में यूज़ कंदी आहियां, बाक़ी भांग न यूज़ कंदी आहियां। त ॿियो आहे ही खीर मां काढ़े करे थधो करे फ्रिज में रखियो हो। त तव्हांखे जो मां सामान ॿुधायो आहे हुन मां 10 खां 12 गिलास थाधल ठहंदियूं। ऐं हिन लाइ तव्हांखे 1 लीटर खीर खपे, जो तव्हां काढ़े करे थधो करे रखिजो। पाण खे करणो छा आहे, हिन सभिनि शयुनि खे पाण खे 5 खां 6 कलाक सुठी तरह पुसाए रखिणो आहे। पुसण खां पोइ ही सुठी पिसजंदी ऐं हिन जो सत निकिरंदो। त तव्हां हिन खे पुसाए करे पोइ सभिनीनि शयुनि खे छाणे करे पोइ पीसजो। त हिते जो मां तव्हांखे शयूं ॿुधाई आहिनि हुन मां 10 खां 12 गिलास थाधल ठहंदी। ऐं हिते जो मां सामान पुसाए रखियो आहे हिन मां 5 खां 8 गिलास थाधल ठहंदी। त हिन खे मां 5-6 कलाक पुसाए रखियो आहे ऐं हाणे मां पीसे करे तव्हांखे ॾेखारींदसि कि थाधल कीअं ठाहिबी आहे। त हिन खे मां पीसे वठां थी मिक्सी में। ॾिसो मां ही पीसियो आहे, पर हिन में थोड़ो पाणी विझणो आहे। पीसण महिल तव्हां हिन में नॉर्मल वाटर विझजो ऐं पोइ भले थधो पाणी विझजो, छो लाइ थधे पाणी सां वरी सुठी न पीसजंदी। त हिते मां ही नॉर्मल पाणी थोड़ो मिलायो आहे ऐं हिन खे मां पीसे करे पोइ छाणींदसि। त ही ॾिसो मसालो पंहिंजो पुसियल आहे त केतिरो सुठो मिक्स थी वियो आहे। हाणे मां हिन में थधो पाणी मिक्स करे हिन खे छाणींदसि। हाणे डायरेक्ट मां हिन खे जग में छाणींदसि ऐं हिन मसाले खे हिकु दफ़ो वरी पीसंदमि, जीअं हिन जो अञा सुठी तरह सत निकिरी अचे। हिन में थोड़ो ॿियो भी पाणी विझंदसि। थाधल तमामु सुठी आहे शरीर लाइ। नंढो वॾो ॿुढो ॿार कंहिंखे भी थाधल ॾाढी वणंदी आहे ऐं तमामु टेस्टी हुजण सां गॾु हेल्दी ड्रिंक भी आहे। त ॾिसो मां हिन खे वरी सां मिक्सी में विझी करे हिकु दफ़ो वरी पीसे वठंदमि। त ॾिसो मां हिन खे ॿीहर पीठो आहे ऐं ॿीहर मां हिन में पाणी विझंदसि ऐं वरी छाणे सघंदमि। हिन मां सुठी खुशबू अचण लॻी आहे, खसखस जी, सौंफ जी मस्त खुशबू अचण लगी है। त हिन खे पाण वरी छाणे वठंदासीं ऐं हिन में ही पाणी विझंदासीं, जीअं ही सुठी तरह छणजी वञे मसालो पंहिंजो। त ही अॼु जे लाइ मां रुगो 5 ऐं 8 गिलास थाधल ठाही आहे घर लाइ। हाणे जो मां हिते खंड पीसे रखी आहे उहा मां विझी छॾंदसि। तव्हां चाहियो त पहिरों ही खीर में पीठल खंड विझी करे फ्रिज में रखी छॾो था या पोइ मिलायो, साॻी ॻाल्हि आहे। ऐं हाणे जो मां ही थधो खीर खयो आहे हू मिक्स कंदमि। बाक़ी तव्हांखे घाटी खपे या छिडी हू पंहिंजे हिसाब सां ॾिठी वञो, ऐं न त थोड़ो सो पाणी ॿियो मिक्स कयोसि। खंड पीठल आहे त हिन करे हिकदमि सां मिक्स थी वेंदी। तो पंहिंजी थाधल तैयार है। सभिनी खां सुठी ॻाल्हि इहा आहे कि थाधल पाण कहिड़े भी विर्त में पी सघूं था। ऐं गर्मियुनि में घर खां निकिरण खां पहिरियों अगरि थाधल पी निकिरिजे
त लू बि न लॻंदी आहे। त इहा हुई थादल जी रेसिपी। तव्हां बि शिवरात्रि ॾींहुं भॻवान खे ज़रूरु चाढ़िजो ऐं ठाहे करे मूंखे कमेंट ज़रूरु कजो कि तव्हांखे कीअं लॻी इहा रेसिपी। ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, पासे में बेल आइकन आहे हुनखे प्रेस कंदा त तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। वरी मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।